शेर ज़ल्ज़लो ज़ल्ज़लो वो ज़मानो बियो ज़मीन ज़मीन ते रखंदो आहे आसमान ते ईंदो आहे फतेह खान सां न न कोई लिखी सखी माछा चलो ना आहे पर माण्हुनि खे बुलाईंदो आहे भला हिनखे रखी माछा केसर साईं तव्हांजी मोहब्बत भी सोने जहिड़ी सच्ची दिल आज़ारियुनि जी न कैसे कौन ग़लती दफ़न थी वई कोन खां बि वधीक उणियूं हूंदियूं आहिनि ईअं सम्झो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेका भी नवा या पुराना मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि सभिनी दोस्तनि खे हिन वीडियो में हिन यूट्यूब चैनल में वेलकम चवां थो। काफ़ी ॾींहंनि खां पोइ ही नई अपडेट्स आंदीसीं। हीअ अपडेट्स खे 4-5 ॼणा थी विया आहिनि, अची चुकी आहे। बहरहाल मूं वीडियोज़ इन जे लाइ ठाहियो मसरूफ़ियत जे करे। बहरहाल अॼु मूं सम्झो त हिन ते रिव्यू कयां। जेका ही फिल्म अची रही आहे तव्हां हिन जो टीज़र बि ॾिठो हूंदो ऐं हिन फिल्म जे टीज़र जे हवाले सां बि मां ॻाल्हि कंदो हलां। गर्दिश ही फिल्म जेका हिन जो टीज़र ज़बरदस्त आहे। इहा अॻे बि मूं अपडेट्स ॾिनी हुई। हिन में अमीद अली कलवड़ साहब आहे, आज़म मेगल, खोड़ सारा ॿिया एक्टर आहिनि। बहरहाल ही त ईद ते रिलीज़ थियणी आहे। माशाल्लाह हिन फिल्म में एक्शन ॾाढो आहे, सुठी कहाणी आहे, एक्शन वधीक ज़बरदस्त ॾिनो वियो आहे ऐं कहाणी बि हिनजी भली आहे। ऐं ईद ते त हीअ फिल्म रिलीज़ थींदी, ही सिंधी टेली फिल्म आहे। बहरहाल हिन में लोकेशन सभ खां वधीक मान्या रखे थी। लोकेशन हिन जी ॾाढी ख़ूबसूरत प्यारी आहे ऐं आज़म मेगल जो किरदारु बि सुठो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका बि ॿिया अदाकार आहिनि सभिनी जो किरदारु पंहिंजे हवाले सां बहितरीनु आहे। बहरहाल दोस्तों, इन सां गॾोगॾु वीरन जी बस्ती बि ईद ते लॉन्च थींदो ऐं हीअ फिल्म बि ईद ते लॉन्च थींदी।